जय झूलेलाल। मां चंदा माखीजा सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत थी कयां। हीअ ख़बर इंदौर जी आहे। इंदौर मध्य प्रदेश जी राजधानी भोपाल खां 3 कलाकनि जी दूरीअ ते आहे। इंदौर शहर जी पहचान व्यावसायिक राजधानीअ जे रूप में आहे। हिन शहर जी पहचान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ जे पहिरें कार्यकाल में लोकसभा जी स्पीकर श्रीमती सुमित्रा महाजन सां बि आहे, जेके इंदौर शहर मां सांसद हुयूं। हाणे इंदौर शहर जी पहचान थिए थी पूरे देश मां सिंधी समाज जा एकमात्र सांसद आहिनि ऐं सभिनि खां वधीक वोटनि सां जीत हासिल कई अथऊं। उहे आहिनि श्री शंकर लालवानी जी, जेके इंदौर जा सांसद आहिनि। अचो इंदौर जी इन ख़ासियत भरी जानकारीअ खां पोइ ख़बर ॿुधूं कि चेटीचंड उत्सव समितीअ जा प्रमुख श्री भागचंद पुरुसवानी, रमेश गोदवानी, अशोक खुबानी, राजकुमार लालवानी ऐं खेमचंद शादीजा सभिनि चर्चा कंदे ॿुधायऊं कि हिते लाल साईं जी पूजा जो विशेष पर्व चालीहो उत्सव धूमधाम सां मनायो। सिंधी कॉलोनी इंदौर में ठहियल स्वामी प्रीतम दास सभागृह में भजन संध्या जो आयोजन कयो वियो। बहिराणे साहिब सजाए करे झूलेलाल साईं जी धुनी लॻाई वई। आरती ऐं पंजड़ा ॻाए करे सभिनि दिशाउनि में छिड़कियो वियो। अखो साहिब खणी 3 दफ़ा मंत्र उच्चारे भॻवान झूलेलाल जी आराधना स्तुति कई वई। सभिनि सदस्यनि जो सराहनीय सहयोग हुयो। इंदौर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। हीअ न्यूज़ अगरि तव्हांखे वणी आहे त सिंधीअ में न्यूज़ ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।